त अॼु असीं मौजूदु आहियूं टंडो ग़ुलाम लीग में हिकु रोज़ा लॻंदड़ श्री रामापीर मंदिर ते। उनखां अलावा टंडो ग़ुलाम लीग ते क़ाइमु जेको आहे ॿियो ओम शूकार मंदिर टंडो ग़ुलाम लीग में। अचो त उन्हनि सां पुछूं पुजारी ऐं शेवादारी छा था चवनि। काफ़ी क़दीमी मंदिर है रामापीर जो। जेको रामापीर जो जेको आहे 50 साल हिन मेलो लॻायो वियो आहे। मंदिर असां वटि अचनि था ॿाहिरां जेको हर क़ौम अचे थी अकली थी उनखे असीं रसोई करायूं था, मानी करायूं था, पाणी ॿियो थधे जो ॿियो शरबत जो बंदोबस्तु सॼो कयल आहे। ऐं असां वटि 4 ॾींहं भंडारो हलंदो आहे। 4 ॾींहं असां वटि पांडुरा ईंदा रहंदा जो असां हिते मंदिर जे उन्हनि पैसनि मां कंदा आहियूं पाण। ऐं कुझु वरी असांखे भंडारा में असांजो ठाकुर बिरादरी जो सदर उहो ॾींदो आहे। बाक़ी कुझु दुकानदार आहिनि उहे बि ॾींदा आहिनि असांखे जो सामान ॾींदा उहो इहा खाधो पीतो आहे पाणी हर शइ असीं घणा ॾींहं हलंदो आहे इहो सिलसिलो? सर हिकिड़ो ॾींहुं हलंदो बसि सॼो ॾींहुं हूंदो आहे। 12 महीननि में हिकिड़ो ई ॾींहुं हूंदो आहे। टंडो ग़ुलाम लीग में जेको हिकु रोज़ा लॻंदड़ आहे मेलो आहे रामापीर जो ॾियारो आहे। उते जेको मुख़्तलिफ़ इलाइक़नि टंडे ग़ुलाम लीग जे पसकिरदाई खां अलावा मुख़्तलिफ़ ज़िलनि खां बि पिण यात्री हिते पहुचंदा आहिनि। कैमरामैन अब्दुल खालिक खोसा सां गॾु आलमचंद अलवाणी, सिंध टीवी न्यूज़ टंडो ग़ुलाम लीग।